शुक्र गुज़ार था चाहिए बाबा। हाँ साईं बिस्मिल्लाह कयो। हिकिड़ो आशिको ॿियो नहीं महबूबा हुई, हुननि जो पाण में वॾो प्यार हुयो। वाह साईं वाह। प्यार हलंदे हलंदे कुछ अरसे खां पोइ हुननि जी पाण में जुदाई थी वई। वाह वाह। वरी कुछ सालनि खां पोइ हू कंहिं मोड़ ते पाण में गॾिजी विया। वाह साईं वाह। गॾिजी विया त आशिक पंहिंजे महबूब खां पुछियो त ॾे हाल अहवाल, एतिरो टाइम एतिरो अरसो तो किथे गुज़ारियो, ऐं ॿियो हाल मूंखे ॾे, तुंहिंजी शादी थी या न थी? वाह वाह। त हुते हिन छोकिरी वराणियो, चए हा मुंहिंजी शादी थी वई आहे, मूंखे ॿारड़ा बि आहिनि। वाह वाह। त हुन चयो मूंखे सबूत ॾे। आशिक पुछो महबूबा खां। जी हा भाई, महबूबा हुनखे पंहिंजे थन जो खीर कढी हुनखे सबूत ॾिनो त मुंहिंजी शादी थी वई। मुंहिंजी शादी थी वई आहे। सही। वरी महबूबा पंहिंजे आशिक खां पुछियो ॾे हाल अहवाल, मूं त तोखे पंहिंजो ज़िंदगी जो हाल अहवाल ॾिनो, तूं हाल अहवाल ॾे, तुंहिंजी शादी थी आहे या कोन थी आहे? सही। त आशिक बि हुते वराणियो त मुंहिंजी बि शादी थी आहे। सही। त महबूबा चयो जे तुंहिंजी शादी थी आहे, मूं त तोखे पंहिंजो शादी जो सबूत ॾिनो, हाणे तूं मूंखे सबूत ॾे त तुंहिंजी शादी थी आहे या न थी आहे। हाणे उहो सबूत कहिड़ो आहे? वाह साईं वाह। वाह साईं वाह। माना ही महबूबा जेका हुई आशिक खे त पंहिंजो सबूत ॾिनो, पंहिंजे थञ मां खीर कढी त भई मुंहिंजी शादी थी वई मुंहिंजी आहे। शादी थी वई आहे। वरी महबूबा माना हुनजी मर्द खां पुछे पई आशिक खां त तुंहिंजी शादी, हाणे आशिक कहिड़ो सबूत ॾे हुनखे? आशिक जो सबूत कीअं आहे? मूं वाह साईं वाह। वाह जी सुखड़ी ॾेई छॾियईं। ॿियो आशिक साईं कहिड़ो सबूत हुनखे ॾे? मुंहिंजे ख़्याल में आशिक हुन सां गॾु वेठो हूंदो, आशिक जा उबासियूं ॾियणु शुरू थी वई हूंदी, उबासियुनि में सबूत ॾिना हूंदई, थधा साह खया हूंदा आशिक। बचे साईं, अञा बचे बचे। पोइ मुंहिंजे ख़्याल में आशिक जा ईअं माना घणनि ॾींहंनि खां पोइ ॻोढ़ा किरी पिया हूंदा, दर्द में ॾुख में, त मुंहिंजो महबूब जुदा थी वियो, हल भणा या से घुड़ा हीउ मूंखां न विछड़े हा, या कुझु मुनाफ़िकनि हिननि खे टोड़ियो, हू रोअण में शुरू थी वियो हूंदो। बचे साईं, अञा बचे। वञ भणा जा पुट। वाह साईं वाह। महबूबा त सबूत ॾिनो, खीर कढी हुनखे ॾसी, खीर कढी साईं। ऐं हाणे आशिक कहिड़ो सबूत ॾे त हुनखे पक थिए त वाक़ई हिनजी शादी थी आहे? शादी थी आहे। वाह साईं वाह। मुंहिंजे ख़्याल में पोइ हुन वीचारे सोचुनि में हुनजा कमज़ोरी में अछा वार थी विया हूंदा, जा हुनखे हथनि में रफणी वठी वई हूंदी। रफणी बचे साईं। अञा बचे। वञ भणा जा पुट, अञा बचे। कहिड़ो सबूत साईं आशिक ॾिनो पंहिंजी महबूबा खे? मुंहिंजे ख़्याल में हुनजा वार उभा थी विया हूंदा, हू जंहिं महिल वेठो हूंदो न, हुनजा वार कांडिजी विया हूंदा सोचुनि में, इहो त माना हाणे मुंहिंजी शादी कांदी, तूं शादी करे वई, जा रोअण पिटण में, जा मुंहुं मथां पिटण में शुरू थी वियो हूंदो, ईअं हूंदो साईं। आहे इन वारनि में ॻाल्हि, अञा बचे। अञा बचे। वाह साईं वाह। वॾो सुवालु आहे साईं, वॾी गुज़ारत आहे। आशिक साईं कहिड़ो सबूत ॾेई थो सघे? मुंहिंजे ख़्याल में आशिक भितर खणी भोलण शुरू थी वियो हूंदो। बचे साईं। अञा बचे। अञा साईं भितर कुंदा भुरनि। अञा बचे। हा वाह। वाह साईं वाह। आशिक साईं कहिड़ो सबूत ॾियण, कहिड़ो थो सबूत ॾे आशिक हुनखे? मुंहिंजे ख़्याल में आशिक हिनखे इहो चयो हूंदो, ॾुख ऐं पारा था ॾिना हूंदई त भणा मां तुंहिंजे ग़म में हेतिरो टाइम पोड़ो बि थी वियुसि, मूं शादी कान कई ऐं झटि में तो शादी करे छॾी, इहो तो सुठो कोन कयो, हुनखे पिटूं ॾिना हूंदई मुंहिंजे ख़्याल में। न साईं बचे बाबा। अञा बचे। अञा बचे। वाह साईं वाह। वराए चओ साईं। साईं आशिक महबूबा जो पाण में प्यार हुयो। हा। प्यार हलंदे हलंदे कुझु टाइम खां पोइ हुननि जो विछोड़ो थी वियो। विछोड़े खां पोइ कुझु सालनि खां पोइ हू पाण में मिलिया आहिनि। मिलिया आहिनि त हुन खां महबूबा पंहिंजी जेको आहे सो हाल अहवाल ॾेई, त हुन खां आशिक पुछियो ॾे हाल अहवाल, तूं शादी कई आहे? त महबूबा हुनखे वराणियो, हा मूं शादी कई आहे। हा साईं। चए मूंखे सबूत ॾे। सबूत त हुन पंहिंजे थञ मां खीर कढी हुनखे ॾिनो। आशिक कहिड़ो सबूत ॾे हुनखे? हाणे आशिक खां जॾहिं हू सुवाल थियो, आशिक हुनखे कहिड़ो थो सबूत ॾे, उहो तव्हां ॿुधायो। आशिक साईं कहिड़ो? मुंहिंजे ख़्याल में आशिक हुनखे ॾंभ ॾसिया हूंदा, सिगरेटनि जा ऐं चाकुनि जा ॾंभ, त तुंहिंजे इश्क में मूं अञा ताईं शादी कोन कई आहे। बचे साईं। अञा बचे। हा साईं बचे। मारे विधई। ॿियो अञा बचे। पोइ मुंहिंजे ख़्याल में हुनजी दिलि जी धड़कन जेका आहे सो सिलो हूंदी। साईं मुबारक गुज़ार थो साईं। मुबारक थो। मुबारक भाई दिलि जी धड़कन। ताड़ी बाबा ताड़ी 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 ताड़ी। वाह साईं वाह। वाह साईं वाह। सुणा थी गुज़ार खे सिधो कयो साईं। ईअं गुज़ार त सिधी थिए थी जॾहिं हू आशिक महशूक पाण में मिलंदा हुआ न। हा। त जॾहिं हुननि जो प्यार हुयो, जॾहिं महबूबा हुनजे घर में वेंदी त हुनजी दिलि जी धड़कन तेज़ थी वेंदी हुई। तेज़ थी वेंदी हुई। जी सही। वाह वाह। त जॾहिं हुनजी शादी थी वई
हुन पंहिंजो खीर कढी पंहिंजे आशिक खे सबूत ॾिनो हुन जेॾी महिल छोकिरी हुनखे वराणियो त हुन पंहिंजो छोकिरी जो हथु वठी पंहिंजे दिलि ते रखियईं त हुनजी दिलि जी धड़कन उते जो उते हुई तेज़ न थी नॉर्मल हुई नॉर्मल हुई उन मां छोकिरी खे यकीन थियो हा त हाणे हिन शादी वाक़ई कई आहे जॾहिं अॻु में ई मूंसां मिलंदो त हुनजी दिलि जी धड़कन रफ़्तार तेज़ थी वेंदी तेज़ थी हींअर वेंदी। रफ़्तार तेज़ नथी थिए त हुनजी माना शादी थी वई आहे वाह सही वाह जीअं त दोस्तो ही गुज़ारतो ही आशिक़ ऐं माशूक जी कहाणी त जेको छड़ो माण्हू हूंदो आहे कंहिं छोकिरी सां या पंहिंजी महबूबा सां वेहंदो आहे न त उनजी दिलि जी धड़कन माना ईअं तेज़ थी वेंदी आहे ऐं शादीशुदा माण्हू कंहिं बि औरत जे पासे में वेहंदो त उनजी दिलि जी धड़कन जेका हूंदी आहे पंहिंजी जाइ ते हूंदी आहे उहा धड़कंदी न आहे इन मां साफ़ ज़ाहिर थियो त जेको शादीशुदा मर्द आहे त उनजी दिलि जी धड़कन के औरत सां वेहंदो त उनजी दिलि जी धड़कन माना नॉर्मल ई रहंदी आहे ऐं छड़े ऐं अहिड़े जीअं वांगुरु जीअं ई साम्हूं सलीम ख़ासकेली बीठो आहे इहो कंहिं छोकिरी सां वेहे थो त इन दिलि जी धड़कन वधी थी वञे इन जो मक़सदु साफ़ ज़ाहिर थियो हुन पंहिंजो सबूत ॾिनो त जेका छोकिरी हिन जे दिलि ते हथु रखियो त हिन जी दिलि जी रफ़्तार बिल्कुलु नॉर्मल हुई त हुनखे पक थी वई त वाक़ई हिन शादी कई आहे पहिरियां ई जॾहिं मूंसां कुंवारो हूंदासीं वेहंदो हो त हिन जी दिलि जी धड़कन वधी वेंदी हीअ गुज़ार त भॻी आहे हिते पंहिंजे दिलि जी धड़कन इंसान जी जेका शादीशुदा जी बराबरि हूंदी आहे ऐं छड़े जी जेका कुंवारे छोकिरी सां वेहंदो आहे त हुन दिलि जी धड़कन वधी वेंदी आहे इन मां साफ़ ज़ाहिर थियो त दिलि जी धड़कन हुनजी नॉर्मल हुई ऐं छोकिरी पंहिंजी महबूबा खे पक थी त वाक़ई हिन जी बि शादी थी वई आहे दोस्तो ही तव्हांखे वीडियो सुठी लॻे त हिन वीडियो खे लाइक कमेंट अॻिते शेयर कंदा ऐं हिन खां वधीक मुंहिंजा वीडियो हाकिम पाकिस्तानी सर्च कंदो त उते मुंहिंजा ज़बरदस्त वीडियो तव्हांखे मिलंदा हीअ असांजो सुगड़ो हो मिठल मस्त शहदादपुर शहर खां ऐं हींअर असांजी ही कचहरी थी पंहिंजो असगर ज़ौर जे वाड़े ते दोस्तो वीडियो सुठी लॻे त लाइक कमेंट लाज़मी कंदा महिरबानी सिंध सलामत साथ सलामत साथ सलामत